मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिकिड़ी ॻाल्हि तमामु मुसलमाननि जे ज़हन में अचे त पूरी काइनात जो इंसानत जो वॾो समंदर उन जी बका जे पोयां हिकिड़ो सबबु आहे। उहो सबबु आहे ज़ाल मुड़ुस जो तालुकात। अगर जेकॾहिं ज़ाल मुड़ुस जा तालुकात निकाह जो मामिलो जेकॾहिं अगर दुनिया खां ख़त्म थी वेंदो त यकीन तौर ते दुनिया जो निज़ाम आस्ते आस्ते तबाहीअ तरफ़ वेंदो ऐं अहिड़ी तरह इंसाननि जी तादाद जे अंदरि कमी थींदी वेंदी। हिन टाइम इंसाननि जी तादाद जेकी हिन दुनिया जे अंदरि आहे हो 8 अरब यानी 8 बिलियन ये इंसाननि जी तादाद आहे। इन एॾी वॾी तादाद जे पोयां हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो रिश्तो आहे। उहो रिश्तो ज़ाल मुड़ुस जो रिश्तो आहे। अगरि जेकॾहिं उन रिश्ते खे तव्हां कटे करे फिटी करे छॾियो ऐं दुनिया जे तमामु वॾे मंज़र खे आॾो तव्हां ॾिसंदा वेंदव, तव्हां ॾाढो मुशाहिदो जेको दुनिया जो नओं रिज़ल्ट ज़ाहिर थींदो त उन जे अंदरि इंसाननि जी तादाद जेकी आहे खुटंदी वेंदी। पोइ ते मसलन तौरु हिन टाइम इंसान जा 8 अरब इंसान दुनिया जे अंदरि आहिनि। जेकॾहिं अल्लाह माफ़ करे पूरी दुनिया जे अंदरि निकाह जो रेशो बिल्कुलु ख़त्म थी वञे त 8 अरब इंसान हली करे अॻिते न बीहंदा। हली करे इंसान जी तादाद पोइ ते वेंदी 7 अरब 6 अरब या 5 अरब। ऐं अहिड़ी तरह इन सिलसिले खे अल्लाह ताला क़ाइमु दाइमी रखंदो निकाह वारे मामले खे। ऐं निकाह वारो मामिलो तमामु वॾो अज़ीम मामिलो आहे। इन जे करे क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमाए या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदिन व ख़लक़ मिनहा ज़ौजहा व बस्स मिनहुमा रिजालन कसीरन व निसा। ए इंसानो ॾियो अल्लाह ताला खां, जीअं अल्लाह ताला तव्हांखे हिकिड़े नफ़्स खां पैदा कयो। हिकिड़ो नफ़्स कहिड़ो आहे? आदम अलैहिस्सलाम जे तरफ़ इशारो, अहिड़ी तरह बीवी हवा जे तरफ़ इशारो। अल्लाह ताला फरमाए हिकिड़े नफ़्स खां अल्लाह ताला तव्हांखे पैदा करे छॾियो। पोइ अल्लाह ताला छा कयो? इन हिकिड़े नफ़्स खां अल्लाह ताला तमामु औरतुनि तमामु वॾे मर्दनि खे अल्लाह ताला फैलाए छॾियो। हिन टाइम तमामु ज़्यादा इंसान दुनिया जे अंदरि मौजूदु आहिनि। इन जो वॾे में वॾो सबबु आदम अलैहिस्सलाम जो दुनिया जे अंदरि अचणु आहे। आदम अलैहिस्सलाम जो बि अचणु अल्लाह जे अमर सां ई थियो ऐं अहिड़ी तरह इंसाननि जो जेको सिलसिलो हिन टाइम वधंदो वञे थो उहो अल्लाह जे अमर सां ई थिए थो। त इन जे पोयां मां पहिरियों ई ॻाल्हि कयमि त वॾे में वॾो जेको राज़ आहे उहो निकाह जो आहे। इस्लाम निकाह खे तमामु वॾो फ़ोक़ीअ सां बयानु कयो, तमामु वॾी तादाद सां बयानु कयो। निकाह जे अंदरि तमामु वॾा फ़ाइदा। निकाह जे अंदरि हिकु नंबर ते इहो फ़ाइदो त बंदो गुनाहनि खां बची वेंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, अल्लाह जे नबी फरमायो अगरि कंहिं बि मुस्लमान जी के औरत ते नज़र पइजी वञे त लाज़मी शैतान जेको आहे हज़ारे विसवसा ॾींदो, हज़ारे ख़्यालात ॾींदो। पोइ तव्हांखे छा करिणो आहे? तव्हांखे छा करिणो आहे? पोइ तव्हां वञी करे पंहिंजे घरवारी सां सोबत जंहिंजो कंदव त उहे ख़्यालात तमामु ज़ाइल थी वेंदा। हिकु नंबर ते निकाह जे अंदरि इहो फ़ाइदो त बंदो जीअं जो कंहिं औरत सां इस्लाम जे एतबार सां निकाह करे थो त इहो बंदो काफ़ी गुनाहनि खां बची वेंदो। हिकु नंबर ते इहो फ़ाइदो। ॿिए नंबर ते इहो फ़ाइदो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत में निकाह आहे। अल्लाह जे नबी फरमायो अन निकाह मिन सुनती, निकाह जेको आहे मुंहिंजो तरीक़ो आहे, मुंहिंजी सुनत आहे। वक़ौल फमन रग़िब अन सुनती, ऐं जेको बि मुंहिंजी सुनत खां मुंहुं मोड़ींदो फलैस मिन्नी, उहो मूंखां न आहे। अहिड़ी तरह मुंहिंजी उमत कान्हे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे पंहिंजो कयो ई न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बंदे खे पंहिंजो कयो ई न आहे जेको बंदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत खां मुंहुं मोड़े। ऐं निकाह बि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे। ॿिए नंबर ते फ़ाइदो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हे सुनत आहे। टे नंबर ते फ़ाइदो इहो थिए थो त इन खां तव्हांजो नसल जेको अॻिते वधे थो। निकाह न कंदो कंहिं क़िस्म जो कोई नसल न, नसल ज़ाया, नसल खे डैमेज। वञी करे बंदो अगरि निकाह न करे त एॾी सारी ज़िंदगी इहो बंदो काॾे वेंदो? इहो बंदो वञी करे ज़िना में मुंहुं हणंदो। लाज़मी तौर ते अगर कोई भी नौजवान अगर पूरी पंहिंजी ज़िंदगी अंदरि निकाह नथो करे त यानी इहो पोइ ग़लती खां बची सघंदो ई न।
यानी कंहिं न कंहिं गंदगी जे अंदरि वञी करे मुलविस थी वेंदो, कंहिं न कंहिं गुनाह जे खाते में इहो बंदो वेंदो, उन गुनाह जे अंदरि जींजो वेंदो, हिन जी औलाद जो सिस्टम कटिजी वेंदो। वञी करे कंहिं औरत सां वञी करे बदकारी कई, औरत सां कंहिं बि नौजवान निकाह न आहे, चए थो मां निकाह कंदुमि ई न, कंहिं औरत सां बदकारी कई त अहिड़ी तरह त उनखे औलाद त थींदी ई न। उहा औरत न ई इन जे ॿार खे पालना कंदी ऐं न ई हे मर्द उन औरत खां उहो ॿारु वठण ते क़बूल कंदो। छाजे करे इन मर्द जे ज़हन जे अंदरि इहा बि ॻाल्हि हूंदी त इन औरत सां जॾहिं मां हिकिड़ो मोकारो कयो आहे त लाज़मी ॿिनि मर्दनि बि त कयो हूंदो, त कहिड़ो एतमाल रहे थो त हे जो मुंहिंजो पुटु आहे। त निकाह में वॾे में वॾो इहो ॿियो फ़ाइदो आहे त तव्हांजी नसल जेको आहे चङी तरह अॻिते हली सघे थी। तव्हां अल्हम्दुलिल्लाह तव्हांजा पुट थी वेंदा, तव्हांजा पोटा थी वेंदा, हे 3 नंबर ते फ़ाइदो आहे। इन खां बाद में सिलसिलो अॻिते हलंदो। निकाह खां बाद में तव्हांखे नियाणियूं, तव्हांखे पुट, अहिड़ी तरह तव्हांखे पुट हली करे उहा रिश्तेदारी वधी वेंदी। ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया जे अंदरि जीअं जो आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाना बि थिया आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण सोहरा बि थिया आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़ी साहबा खां नियाणियूं वरितियूं बि आहिनि, काफ़ी जेको आहे साहबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोहरा बि थिया आहिनि, जीअं अबू बकर सिद्दीक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोहरो। यानी छा थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ ॾाहिटा थिया। हे हिकिड़ो तमामु वॾो निज़ाम आहे रिश्तेदारी वारो। हाणे असां हिन टाइम इस्लाम पढ़ियो न आहे, इस्लाम खे असां सिखियो न आहे, त अहिड़ी तरह इस्लाम असांजा घर जा मामलात असांखे बहितर नज़र नथा अचनि, असांजे घरनि जे अंदरि सुकून न आहे। हाणे मूंखे असांखे इहा ख़बर नथी पवे त जेकॾहिं अगरि मां कंहिं औरत सां कयां थो निकाह, त हाणे ॾिसां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि निकाह कया आहिनि, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ो तरीक़ो अपनायो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तव्हां मां बहितर में बहितर, तव्हां मां भले में भलो, तव्हां मां इंतिहाई बहितर ए साहिबा उहो बंदो आहे जेको पंहिंजी घरवारी सां सुहिणो सुलूक इख़्तियार करे। हे घरवारनि जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ज़ल बयानु कया आहिनि त भले में भलो उहो आहे जेको पंहिंजी घरवारी सां बहितर आहे। अहिड़ी तरह इन जे मुक़ाबले में वरी घरवारनि खे बि तरग़ीब आई आहे। इस्लाम हिकिड़ो अहिड़ो मज़हब आहे जेको ॿिनि पासे एतदाल, ॿिनि पासे तव्हांखे अदुल सेखारींदो। हिकिड़े पासे घरवारे खे हुकुम त तूं जेको आहे पंहिंजी घरवारी सां तमामु बहितर तरीक़े सां हल, ॿिए नंबर ते घरवारी खे बि तंबी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं मुंहिंजी शरीयत में ए साहबा, जेकॾहिं अगरि मुंहिंजी शरीयत में सजदे जो हुकुम हुजे हा त मां पंहिंजी उम्मत खे ईअं थोरी चवां अची करे मूंखे सजदो कयो, न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं न फरमायो। अल्लाह जे नबी फरमायो, जेकॾहिं हुजे हा अल्लाह ताला गुंजाइश कढी हा त कहिड़ो हुकुम कयां, हुकुम इहो कयां त औरतुनि खे पंहिंजे घरवारनि खे इहो तव्हां मर्द हुकुम कयो आहे असांखे सजदो कयो।